वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन तिब्बिल कुलूबि व दवाइहा व आफियतिल अबदान व शिफाइहा व नूरिल अबहा व अला आलिही व अहल बैतिही व बारिक व सल्लिम। बंदे परवरदिगारम उम्मती अहमद नबी दोस्तदारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील खाक पाए गौस आज़म ज़ेर साया हर वली। हजरत बेटा साहब रहमतुल्लाह ताला अलैहि ज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए जे रूपो थिए झुड़ तो सोनो वसे मी वो निदोरो नीह जो उन यो वने उन्नमा सूरत दा सांग सुवार अरबी थिया बलगल उला बेकमाली वडा शौक थिस इथा आवण दा कशफत जा बेजमाली। वाह मशूरी शरीफ को रंगला तुस हसनत जमीओ खिसाली मिस्कीन इहो महबूब डिठा रात दीन पढ़ दे सल्लु अलैहि वालिही। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या मुहम्मदुर रसूलुल्लाह। लाइक सद इकराम स्टेज ते वेठल सादात किराम मुअज़्ज़िज़ीन नात खान हजरात ऐ मुझे महबूब जा आशिको परवानो अज तव्हांजे मोहब्बत के ॾिसी करे ये लफ्ज़ चवणा पवन था असांजे मेहरबान मुर्शिद हादी रहबर सरदार मशोरन वारे साईं जी निगाहे करम जाते काते आहे पर हिते सवाई पई नजर इंशाअल्लाह तबारक व तआला जे जवानन जे सदके तवा औरे परे खां पंधड़ा करे आया हो ऐं पंहिंजी वफादारी जो सबूत पेश कयो अथव। उम्मीद आहे त अल्लाह वारा तोखां मखां वधीक वफादार आहिनि। इंशाअल्लाह ताला क़यामत जो सिजो बरंदो अॻियां सरदार मशहूरन वारा साईं हूंदा पुठियां साईं। जलसे शरीफ जो उन्वान आहे खुलफाए राशिदीन ऐं आमदे रमज़ान शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल बई मौज़ू बेहतरीन आहिनि भला आहिनि ऐं ॿिन्हीअ ते ॻाल्हाइणो पवंदो। इंशाअल्लाह तबारक व तआला पाण जा तालिबे इल्म आहियूं उन मंज़िल ते न पहुची सघिया आहियूं। तव्हां सारी जमायत खां महबूब जे आशिकनि खां दुआ पिनण जे वास्ते शरीक थिया आहियूं। इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हां हज़रत हबीब करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक ऐं परवाना जेकर दिल सां दुआ कंदो त इंशाअल्लाह ताला कम सुठो थी पवंदो।
अचानक कुछ तबियत में भी गड़बड़ थी पई आहे हुयो तो कुछ कोन पर एतड़े आया से तमने कुछ इंतशार थियो भलाई थी इंशाअल्लाह तबारक व तआला छो तो भलाई जे कमन में इम्तिहान आजमाइश होंदी उम्मीद है तो इंशाअल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदके सभिनि जा दुख सुखन में बदलजी वेंदा इन गोठ जो नालो छा बाग चांडियो जे गोठ में आशिकन पंहिंजे मोहब्बत जो सबूत पेश कयो आहे महबूब जे असहाबन सगोरन जो शान बल्हाए करे असां इहा दुआ कंदासीं शल क़यामत जो सिज उभरंदो दामन असहाबन जी हूंदी हथ असां तव्हां प्यारी जमात जा हूंदा आयत मुबारक जो तर्जुमो कंदासीं उन जे मुतअल्लिक़ कुछ ॻाल्हियूं अर्ज़ रखबियूं इंशाअल्लाह तबारक व तआला उहा घड़ी भी अचण वारी आहे जॾहिं असांजा रहबर मुर्शिद करीम पंहिंजे सुहिणी सूरत सां जलवे अफरोज़ थींदा जिन्हनि जो चेहरो ॾिसी करे अल्लाह मदीने जो साईं यादि थो अचे हाने तवा असां सभई गॾिजी करे हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ पढ़ंदासीं त जेसि ताईं मां तव्हां खे आयत जो भी तर्जुमो ॿुधायां उन जे मुतअल्लिक़ कुझु ॻाल्हियूं अर्ज़ रखंदासीं उहा घड़ी अचण वारी आहे जो तव्हां जूं अखियूं मुर्शिद मशहूर वारे साईं जे चेहरे जो दीदार कंदियूं सभई पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो त शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन खुदा जी ज़ात बाबरकात फरमायो त रमज़ान शरीफ जो उहो बाबरकत महीनो आहे जंहिंमें कुरान शरीफ खे नाज़ुल फरमायो वयो आहे वो मुतबर्रिक भलारो महीनो रमजान शरीफ जो अल्लाह जो मेहमान महीनो वॾे शान वारो मर्तबे मकाम वारो अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ते उहो महीनो मुतबर्रिक भलारो आहे जो हिन महीने में अल्लाह जो कुरान नाज़िल थियो रुको कुरान शरीफ जेके पहिरियां किताब नाज़िल थिया सब रमज़ान शरीफ में नाज़िल थिया पर कहीं किताब रमज़ान शरीफ जो ज़िक्र न कयो जे रमज़ान जो नालो वठी ज़िक्र कयो त सिर्फ रब जे कुरान ज़िक्र कयो थोड़ो सुभान अल्लाह के वधाए अजीज़ाने मुहतरम अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो ते इदे शान वारो मुतबर्रिक महीनो पाक थव जंहिंमें अल्लाह साईं कुरान खे नाज़िल फरमायो अजीज़ाने मुहतरम इहो भलारो महीनो अनकरीब जलवे अफरोज़ थियण वारो आहे मदीने जा साईं फरमान पिया त रजब शहरुल्लाह रजब अल्लाह जो महीनो शोबान शहरी शोबान मां मुस्तफा करीम जो महीनो आहे अल्लाह जी महबूब फरमायो रमजान मुझे गुनहगार उम्मत जो महीनो रमजान शरीफ मुतबर्रिक भलारो महीनो अनकरीब अचण वारो आहे जी हवाई जहाज परवाज कंदो आहे उड़ामंदो आहे पर जॾहिं एयरपोर्ट जे फिज़ान में लहंदो बस सिर्फ उनखे ज़मीन ते लहण जी देर इएं समझो रमजान शरीफ जो भलारो महीनो मुसलमाननि जे दिलनि वारे एयरपोर्ट ते नाज़िल थियण वारो
एॾे शान वारो महीनो अचेव थो भलारो मुतबरक महीनो अचेव पियो पर यार घणा घणा वीचारा रमज़ान शरीफ़ जो ॿुधी करे ज़ोरी बीमार थींदा आहिनि। ॻाल्हि समझ में अचे थी अलाए न के नाले में मुसलमान सॾाइण वारा रमज़ान शरीफ़ जे महीने जे अचण जो ॿुधी करे ज़ोरी बीमार थींदा आहिनि। मुंहिंजे महबूब जा ग़ुलामो बीमार हुजण अलॻि ॻाल्हि आहे, बीमार थी पवण अलॻि शइ आहे। वॾा बदबख्त उहे बीमार चइबा जेके ज़ोरी बीमार रमज़ान जे महीने में थींदा आहिनि पर वॾा उहे ख़ुश नसीब बीमार चइबा जिन्हनि बीमारनि जे सदके रमज़ान जे सदके उन्हनि बीमारनि खे शफ़ाअत जो भाङो मिलंदो आहे। सुभान अल्लाह हमारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो अल्लाह जा प्यारा महबूब रमज़ान शरीफ़ जे महीने खां अचण खां अॻु में महबूब पंहिंजनि सहाबनि खे तरग़ीब ॾियारींदा हुज़ूर जी ज़ात बाबरकात अल्लाह जे महिमान जो शान ॿुधाईंदा पाण असहाबनि खे फरमाईंदा तो ओ मुंहिंजे चेहरे जे ॾिसण वारो मां महबूब जे रुकुअ सां गॾु रुकुअ जे करण वारा अदा असहाबो जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर फरमाईंदा त मुंहिंजे अल्लाह जो मेहमान महीनो अचेव पियो। खुदा जो पाक मेहमान महीनो अचेव थो इन्हीअ जे घड़ी घड़ी जो कदुर कजो, इन्हीअ जे सेकंड सेकंड जो कदुर कजो। वरी भागन ते कमा अलाए आईंदे साल नसीब थे न थे मदीने जा साईं ॿिया फरमान पिया त इन भलारे महीने जे सेकंड सेकंड जो कदुर कजाए। सुजा कयो या मोकलाए सुजा कयो सुभान अल्लाह। लतीफ सरकार फरमायो त पिरी पराए देह में हेडी न करो पंजवाल कपड़ो गड न हलंदी गोड उहा कर लोड जेका कम अचे कब्र में। सुभान अल्लाह। वो मुतबरक बलारो महीनो रमज़ान शरीफ़ जो अचण वारो आहे। हसनैन करीमैन जा नाना साईं इन महीने जे अचण खां असहाबनि खे सबक पढ़ाईंदा दर्स ॾियारींदा ओ असहाबो अल्लाह जो मेहमान महीनो मथां अचेव थो इन्हीअ जो कदुर कजो। जेॾी महिल महबूब जा असहाबी इन महीने जो शान ॿुधंदा हुज़ूर जे जलसे खां बाद में हिक ॿिए खे मुबारक ॾींदा ख़ुशीअ जो इज़हार कंदा रब जा शुक्र अदा कंदा अल्लाह जो मेहमान अचे थो मौला तुंहिंजा वॾा वड़ वॾियूं तुंहिंजूं महिरबानियूं। सुभान अल्लाह। महबूब जा असहाबी हिक ॿिए खे मुबारकूं पेश कंदा इन महीने जे अचण खां अॻु में तयारी कंदा इन महीने में तरावी नमाज पढ़ंदासीं रब जा रोज़ा रखंदासीं और ना मुझे हबीब जा गुलाम महबूब जा साहबी अगे तैयारी करे छड़ीला असा वारा पाकिस्तानी माशाअल्लाह सजो महीनो तैयारी करदा है। सजो महीनो तैयारी हो गई नवा कपड़ा सिबाईंदा से शूज वठंदा से शॉपिंग कंदा से जे बेचारे हिकड़ो रोजो रखियो होंदो ईद जे दिहाड़े चमो मुड़स थी करे पहिरी सिफत जी हुकुम थो जे हिकड़ो भी रोजो न रखियो होंदो न उनजी कावड़ पेश मामते हूंदी छो देर कई थई वरी जेकर को पेश माम अग में नमाज पढ़ाए बियो तो वरी भी पटके लहण ले तैयार मुंहिंजे लाइ छो न तरसिया हुयऊ। मदीने वारे शहनशाह जा गुलामो
महबूब जा सहाबी रमज़ान खाग में तैयारी कंदा हा मस्जिदन के सिंगार कंदा हा हुजूर फरमान पिया असहाबो इन महीने जी तैयारी कयो सहाबी शोबान में तैयारी कंदा हा तुंहिंजी असांजी ईद जे दिहाड़े जले तैयारी आहे वाह महबूब जा सहाबो तव्हांजी ज़िंदगी ता कुर्बान वञे वो थे किस मंज़िल पे तू कौन सी मंजिल में है वो थे किस मंजिल पे तू कौन सी मंजिल में है शर्म से गड़ जाए अगर एहसास तेरे दिल में है शर्म से गड़ जाए अगर एहसास तेरे दिल में है हुजूर जा सहाबी शोबान के महीने में तैयारी कंदा हा तुंहिंजी असांजी तैयारी सॼो महीनो हूंदी आ सोच कर काॾे तूं असां काॾे दिलबर मुहम्मद जा सहाबा वो बदबख्त वो इंसान चेबो जेको उथी करे हुजूर जे सहाबन जे मथों बकवास करे थोड़ो इनके खोल मां त सभा सुक लॻो पियो आहियां अलाए छा थियो आहे अहिड़ी त स्पीड मां जी हूंदी न आहे अलाए कंहिं नज़र आई अलाए छा ख़बर मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो अल्लाह जे प्यारे हबीब जा आशिको ए असहाबन जो तरीक़ो वा जेको शोबान जे महीने में तैयारी कंदा ऐं अल्लाह जे मेहमान महीने जो कदर कंदा सुभान अल्लाह सरकार दो आलम नूरे मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो महबूब जा सहाबी इन महीने जो इंतजाम कंदा हा ओ अल्लाह जा नेक साहिबान हो उहा मुतबरक घड़ी अचण वारी तव इन मेहमान महीने जो कदर कजो हे तव्हां जलसो सजरायो वा मुर्शिदन करीमन जे आमद जो इंतजार आहे असां गुनहगार बदकार जरूर आहियूं पर अखियुनि खे इंतजारात कॾहिं सुहिणे जो दीदार थींदो जेॾी महिल दीदार थी वेंदो त ढम थी वेंदा जेके थकिजी पिया आहियो हथड़ो मथे सुभान अल्लाह चओ पोइ दस्तगीर पधरो करे मेहरबान मुर्शिदन जो चेहरो ॾिसंदड़ पोइ छा चवंदे त जॾां दीद पवई विच दफ़्तर ते साह सुक गया फिफड़ फरकन पए जे सवाल पुछन कोई जवाब नहीं लिंग लिंग धड़कन पए अहिड़े साईं सभई सॾ कर कौल की बे मिसकीन ॾिठम पिछे मुर्कन सरकार दो आलम नूरे मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको सरदार मशहूर वारे साईं जे साहबजादे जो इंतजार आहे माना असां जे तड़ड़े ते मुर्शिद करीम मेहमान थियण वारा आहिनि यकीन सां हिन जलसे जी शुरुआत खे 8-9 दिहाड़ा थिया हूंदा फकीर पंहिंजे ख़ुशीअ में कोन मापंदा हूंदा स्टेज भली ठाहींदासीं शामियानो सुहिणो हणंदासीं पंहिंजे वसो कोन घटायो हूंदन छो तड़ड़े ते मेहमान अचण वारो अदा हे तुंहिंजो मेहमान असांजो मेहमान जे तोखे असांखे पंहिंजे मेहमान जो एॾो क़दुर आहे कसम थे रब जो रमज़ान जो महीनो अल्लाह जो मेहमान
अल्लाह जे मेहमान जो केतिरो कदर कजे रब्बे कायनात जो कसम आहे जे मथों जेतिरो अल्लाह जो करम हूंदो जेतिरो अल्लाह जो एहसान हूंदो जेतिरी रब जी नेमत हूंदी एतिरो ख़ुशि थींदो रमजान शरीफ जे महीने में जेको ख़ुश थिए उहो जन्नती हथड़ो मथे खण उहो जन्नती आहे पर जेको रमजान शरीफ जे महीने में परेशान तमाम मुंझो पियो आहे त छा कंदासीं जेको परेशान इहो वॾो बदनसीब चइबो ओ मुंहिंजे दिलबर नबीअ जा ग़ुलाम महबूब फरमान पिया जेको अल्लाह जे मेहमान महीने जे अचण ते ख़ुशि थींदो उहो जन्नती आहे बेहतर आहे त ख़ुशि थीजो मुंहुं सुॼाइण में कुझु वणंदो कोन पर तव्हां खां वधीक असां मुल्क खे टेंशन रोज़ो कीअं रखंदासीं असांजी ॻाल्हि ते केॾा ख़ुशि कंदा माण्हू मुला भली बदनाम हुजो का साईं भेण मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो रहमत वारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो अल्लाह जो मेहमान चेव थो इन्हीअ मेहमान जो कदर कजो रात जो तरावी नमाज ते जवान थी बीहजो मुल्लनि जे चवण ते न थीजो जेके लेट ते अचनि था काथे आ तरावी चिबरा तरावी सहाबन पढ़ी आ तरावी अमीर उमर जे ज़माने खां थी आ अल्लाह जे महबूब इबादत कई आहे पर हुजूर जे कौल फ़इल में भलाई हूंदी आ जे मदीने वारा घोट तरावी जमायत कराइनि हा हुजूर के यो ख़दशो आहे त मुतां खां तरावी फर्ज़ न थी वञे इन करे महबूबे ख़ुदा तरावी नमाज़ जमायत सां कान पढ़ी आहे ओ अल्लाह जे प्यारे हबीब जा ग़ुलामो इहो मेहमान महीनो अचेव थो ख़ुदा जो नालो अथव रोज़ा बि रखजो इन महीने में हया शर्म वारियूं अखियूं धारजो गुनाहनि खां परे थी वञो ज़िना खां परे थियो ड्रामेबाज़ीअ खां परे थियो बिलख़ुसूस मोबाइल ते कंट्रोल कजो इन भलारे महीने में पंहिंजे बाबे जे चेहरे ॾांहुं निहारजो पंहिंजे जीजल अम्मा जे सूरत ॾांहुं निहारजो पंहिंजे वफ़ादार भेणनि खे राज़ी कजो पंहिंजे नंगनि बचनि खे राज़ी कजो तूं अल्लाह जो वार रब तुंहिंजो थी पवंदो पान सुरखी इन मल पान सुरखी बिनी जान जे सरदार अल्लाह जे प्यारे हबीब जा गुलामो इहो मुतबरक भलारो अन करीब अचण वारो थव पर ॿुधो रमज़ान शरीफ़ एॾे शान वारो महीनो आहे न तो कुझु शयुनि खे हासिल करण जे लाइ घर खां निकिरणो पवंदो हेॾी तवजो आहे जमायत जो बाज़ शयुनि खे हासिल करण जे लाइ सफ़र करणो पवंदो बस जी त हण वठां पोइ अलाए कॾहिं बंदि थींदी हिकिड़ो थो हाथ वठी वरी ॿियो बि वठे थो असांखे ॾे वञे लेक ते फोटू था वञनि लाइव चलो अला भला ने बुख तव्हांखे लॻी आहे असां बि तव्हां सां गॾु अची वेठा आहियूं या असां लिकी मानी खाधी आहे अल्लाह से खुश रखंदो बड़ाज़ शयुनि खे ॻोल्हण लाइ सफ़र करणो पवंदो आहे ॿाहिरि निकिरणो पवंदो आहे सर्दीअ में गर्मीअ में अॼु हिन ॻोठ में जलसो थियो फ़क़ीर अली अकबर दादो मां निकिरी आयो तॾहिं पहुतो तव्हां पंहिंजे मुर्शिदनि करीमनि जे दीदार में परे औरे खां निकिरी आयो तॾहिं पहुतो जे बीमार आहे उनखे डॉक्टर ॾांहुं वञण जे लाइ
लाए टाइम लगंदो घर खां बाहर निकरणो पवंदो अल्लाह जे महबूब जा गुलामो माना कुछ शयन खे हासिल करण जे लाए सर्दी गर्मी सफर करणो पवंदो पर रमजान शरीफ जो महीनो एॾे शान वारो आ जेके ॻोल्हण जे लाए प्यारे स्टेशन ते कोन वञणो पवंदो रुकण जे ॻोठ में कोन वञणो पवंदो पाठ शरीफ ॾांहुं बंदि करणो कोन पवंदो जीअं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ियो आहे उन घर में अल्लाह जो मेहमान महीनो पाणे पहुची वेंदो आहे जे घर में पाणी अची वेंदो रमजान शरीफ जो महीनो ऐं अल्लाह जो क़ुरान उते ईंदा आहिनि जाते ज़ाहिरी तरह रस्तो न हूंदो आहे भली दरवाज़ा घर जा बंदि कयो रोशनदान बंदि कयो रमजान ऐं क़ुरान एॾे कमाल वारियूं हस्तियूं आहिनि भली दर बंदि हुजनि उते बि रमजान पहुचंदो त ख़ुदा जो क़ुरान बि पहुचंदो ऐं अल्लाह जो घर काबू सखी आहे मदीने जा साईंदा फरमान पिया त जंहिंजी नज़र बैतुल्लाह जी दीवार ते पई उहो गुनाहनि खां ईअं पाक वाजण हाणे माउ जे पेटा ॼाओ आहे मदीने जा साईंदा फरमान पिया त रमजान जो महीनो भी सखी आ काबू भी सखी आ अल्लाह जो मेहमान महीनो भी सखी आहे पर यार बिन्ही जे सखावतन में इम्तियाजी फर्क बैतुल्लाह भी सखी रमजान शरीफ जो महीनो भी सखी आहिन बई शान वारा हो भी सखी पर यार आवाज़ड़ो फकीर जो दिल सां ॿुधजाए हिकड़ा सखी उहे थव जेके पाण वटि घुराए करे सखावत कंदा आहिनि हिकड़ा वरी अहिड़ा बि सखी अथव जो पंहिंजे एसिन खे बंगुलनि खे माड़ियुनि खे छॾे करे ग़रीबनि जे दरवाज़े ते अचे सखावत कंदा अथव बराबर अल्लाह जो घर बैतुल्लाह सखी आ पर सखावत उन जे लाइ कंदो जेको 4-5 लख भरे मके में पहुचंदो तॾहिं उन जा गुनाह माफ़ थींदा पर रमजान महीनो एॾे शान वारो सखी आहे जेको तव्हांजे दरवाज़े ते अची करे तव्हां असांजा गुनहगारनि जा पटका बचाईंदो एॾे शान वारो एॾो भलारो महीनो मुतबरक महीनो अथव इन महीने में अल्लाह साईं जो फरमाए त क़ुरान खे नाज़िल फरमायो आहे ऐं क़ुरान अल्लाह जो बेमिसाल किताब आहे मदीने जा साईंदा फरमान पिया त 12 महीननि में अल्लाह खे वधीक प्यारो रमज़ान जो महीनो आहे 12 महीननि में अल्लाह खे रमज़ान शरीफ जो महीनो प्यारो आहे ऐं जीअं अल्लाह जे नबी याकूब अलैहिस्सलाम खे 12 पुट हुआ पर 12 में यूसुफ अलैहिस्सलाम प्यारो हो जॾहिं 11 भाइरनि खता कई हिकिड़े यूसुफ जे करे अल्लाह सभिनी खे माफ़ी ॾेई छॾी ओ अल्लाह जा बानो 11 महीना जेके गुनाहनि जा कम थिया करतूत कारा थी विया दफ़्तर गुनाहनि जा भरजी विया अल्लाह फरमाए थो एॾे शान वारो महीनो मोकिलियाव थो जो हिकिड़े महीने जे सदके 11 महीननि जा ॾोह धोपजी पवंदा इन महीने जे शान खे सुञाणजो इन महीने जे मकाम खे सुञाणजो जॾहिं रोज़ेदार सुबुह जो उथंदो आहे रोज़े रखण जे लाइ ऐलान थींदा आहिनि आवाज़ ईंदो आहे उथो मर्द मोमिन मुसलमान जागो उथो मर्द मोमिन मुसलमान जागो उथो मर्द मोमिन मुसलमान जागो रखो ख्वा करो ओ बुढ़ा जान जागो उठो मर्द मोमिन उठो मर्द मोमिन मुसलमान जागो उठो मर्द मोमिन
जा साईंदा फरमान पिया त जॾहिं मुंहिंजा उम्मती रोज़े रखण जे लाइ उथंदा हिन जेॾी महिल उथी करे पंहिंजे बिस्तरे तां मथे था थियनि बिस्तरो दुआ थो घुरे मौला तुझो बानो तो अल्लाह जी रज़ा जे लाइ उथियो आहे देखा नाही वहवा नाही वहवा करण जे लाइ कोन उथियो आहे पंहिंजे बिस्तरे तां जेॾी महिल जो उथियो बिस्तरो दुआ थो घुरे त ओ मौला हिन ही दुनिया जा बिस्तरा छॾिया रब करीम हिन आशिक खे जन्नत जा बिस्तरा अता कया जेॾी महिल जो रोज़े शरीफ़ जे लाइ उथे थो हथ मुंहुं धोए थो वज़ू थो करे मुस्लमान खे खपे तिन टाइम ते मरकाए थो नफ़िल तहजुद पढ़ंदो छो त मता इहा आदत पइजी वञी सॼी ज़िंदगी थो तहजुद गुज़ार थी सघे थो मदीने जा साईं जा फरमान पिया त जेॾी महिल पाणीअ जे लाइ उथे थो वज़ू थो करे पाणीअ जो कतरो कतरो रब जे दरबार में दुआ थो घुरे वानो कहिड़े हिसाब सां उथियो आहे अरे बुख ते एतिरी कान्हे का कंहिंजो दबदबो बि कोन्हे को हुकूमत जे तरफ़ां नोटिफिकेशन बि कोन्हे जेकर न रोज़ो रखंदव त 110 में ॾियारींदा सूमन न रब जो ख़ौफ खुदा जी लिल्लाहियत है रब जो खौफ पैदा थियो तो मानो पाणी उथी पियो ज़ाहिर ॻाल्हि आहे बल्कि डंडा त कोन थो वणे न इहा अल्लाह जी महिरबानी आहे जिन महिल बानो उथे थो पाणीअ जो कतरो कतरो दुआ थो घुरे चेंपल पाए चेंपल रब खे बि अर्ज़ करे मौला पुलिस रात ते हिनखे साबित कदम रखजाए जिन महिल मानी पंहिंजे पेट में थो खाए त कणो कणो दुआ थो घुरे मौला हिनखे जन्नत जा सुठा ताम खाराइजाए रोज़ो रखी करे अल्लाह जी बारगाह में दुआए खैर करे थो मदीने जा साईंदा फरमान पिया त हाणे अल्लाह जे क़ुरान जी तिलावत करे रहियो आहे सॼे साल में एतिरो क़ुरान केरु कोन थो पढ़े जेको रमज़ान जे मुतबरक घड़ियुनि में क़ुरान जी तिलावत थींदी आहे ओ मुस्लमानो ख़ुदा जो नालो अथव क़ुरान सां प्यार कयो इन क़ुरान जे करे मदीने वारे साईं मको पाक छॾियो हो असहाबन मको शरीफ छॾियो हो पंहिंजा घर घाट छॾे विया हा सिर पंहिंजा कुर्बान कया हा रब जी राह में असहाबन जंगियूं कयूं हूं पंहिंजा सिर घर घोरे छॾिया हुयनि इन क़ुरान जे करे सोणे इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजो वतन कुर्बान कयो हो बच्चा कुर्बान करे पंहिंजो सिर कुर्बान करे हुसैन क़ुरान बचायो हो असां तव्हांखे मुफ़्त में क़ुरान मिलियो न घर छॾे सघियासीं न बचड़ा कुर्बान करे सघियासीं न लॾो पटियोसीं दीन जे ख़ातिर न को घर मां हेॾे होॾे थियासीं कुझु कोन थियो न को सजदा करे सघियासीं न तलवार खईसीं न जंग जे मैदान में वियासीं तो असां मुस्लमाननि खे 5 वक़्त निमाज़ बि नथी नसीब थिए हे त ठहियल कम मिलियो अथई यादि रखजांइ हिन दीन इस्लाम कुरान जे लाइ दिलबर नबी जे असहाबन वॾी कुर्बानी ॾिनी आहे साहबन जूं वॾियूं कुर्बानियूं बिनी जान जे सरदार अल्लाह जे प्यारे हबीब जा गुलाम रोज़ेदार रोज़ो रखी करे अल्लाह जे कुरान की तिलावत थो करे जेडी मल जो तिलावत करे फजर की नमाज जमात सां पढ़ी करे हाणे सुतो पियो आहे या रोज़गार ॾे वियो आहे काथे बि आहे अल्लाह मलाइकनि खे थो फरमाए मलाइको रोज़ेदार आराम में आहे पर इबादत लिखोसि ओ गरियल थोरो हथड़ो मथे खणी सुभान अल्लाह चओ मदीने जा शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए रहिया आहिनि पंहिंजे रोज़गार सां वियो आहे पर तव्हां इबादत लिखोसि साह पसाह जेको खणे थो इबादत में शुमार कयोसि रोज़ेदार जे आराम में आहे तब इबादत आहे जे रोज़गार ते आहे तब इबादत आहे भला भाग उन्हनि जा जिन्हनि अल्लाह जे मेहमान महीने जो क़दुरु कयो आहे
करीबियो मेहमान अल्लाह जो महीनो अचण वारो थव 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 ऐं अल्लाह साईं फरमायो ॿी जगह ते या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। ऐ ईमान वारो तव्हां ते रमज़ान जा रोज़ा फर्ज़ कया वया थव रुगो तव्हां पर तव्हां खां अॻियनि ते बि अल्लाह रोज़ा फर्ज़ कया मता परेशान थियो त रुगो असां ते फर्ज़ न रब तो फरमाए त तव्हां खां अॻियनि ते बि रोज़ा फर्ज़ कया विया मौला छो फर्ज़ कया अथई रब तो फरमाए त लअल्लकुम तत्तकून त तव्हां मुत्तकी बणिजी वञो। जेके डॉक्टर थियणो हूंदो वो MBBS क्लास में दाखिला वठंदो तॾहिं डॉक्टर थींदो। जेके प्रोफेसर थियणो आहे वो MA डबल MA में ज्वाइन कंदो दाखिला वठंदो तॾहिं वॾो ऑफिसर थींदो। पर अल्लाह फरमाए थो जेके मुत्तकी थियणो आहे वो रमज़ान जे महीने में दाखिला वठे। इन अल्लाह जे मेहमान महीने में दाखिला वठे। मुसलमानों जिंदगी तमाम थोड़ी आ यार इन घड़ी घड़ी जो कदर कजाए जोधा जवान अहिड़ा भी होया जेके जून जुलाई में रोजा रखी विया जी मौला अली शेर खुदा जहिड़ो जवान इते भी हथड़ो न खई मौला अली जे नाले ते शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम खान नबी साईं पुछो अली तो के हिन दुनिया जे तख्ते दे केड़ी शय प्यारी आ अर्ज कई या रसूल अल्लाह कुर्बान वञा मुखे इया गाल प्यारी आ त रमजान जो महीनो हुजे जून जुलाई जो महीनो हुजे हैदर करार के रोज़ो हुजे जंग जो मैदान हुजे मां अली इयो चाया तो त मां अल्लाह जे दुश्मन सां विढ़ंदो वता। अबू बकर तो के इन दुनिया में केड़ी चीज प्यारी आ अर्ज कई या रसूल अल्लाह मुखे इया गाल प्यारी आ त अखियों मुंहिंजो हुजन चेहरो तो रसूल जो हुजे 24 कलाक तो मुर्शिद मोहम्मद जा दीदार कया। ओ उमर तोखे अहिड़ी ॻाल्हि प्यारी आ अमीर उमर अर्ज़ कयो न क़िबला अमीर उमर जे पुठी मुबारक ते माननि जी बोरी हुजे पंहिंजे हथनि सां पचाया पोइ सारे जहान जे ग़रीबनि खां वञी पुछा तोखे घणियूं मानियूं खपनि मूंखे इहा ॻाल्हि प्यारी आ त दर दर ते वञी ग़रीबनि जी ख़िदमत कया। ओ उस्मान तोखे कहिड़ी शइ प्यारी आ अर्ज़ कई मुंहिंजा सुहिणा मुर्शिद मां इहा ॻाल्हि मूंखे प्यारी आ त रोज़ तूं महबूब जी दावत कया रोज़ तोखे सॾु कया तोखे दावत कया पोइ जेतिरा कदम खणी अचो ओतिरा तुंहिंजे कदमनि जे सदके ग़ुलाम आज़ाद कया। ये असहाबन जो अंदाज हो वालिहाना मोहब्बत हुई जे असहाबन से दुनिया वाला कावड़िया था वतन चरिया जंते जाहिल हुजूर जो सहाबी जेकर न हुजन हा तो पोइ इस्लाम के खरीद कयो इस्लाम जे लाइ कुर्बानी कजी आ। खंदक में केर विढ़ियो उहद में केर विढ़ियो हुदैबिया में केर मैदान खटे आयो ये सब सहाबी होया जेके वारे बवारे रहमत वारे रसूल जे कदमन मां कुर्बान थींदा विया उन्हनि सिर कुर्बान कया ही चांडिया सुभान अल्लाह भी नथा चई सघनि। महबूब मिठे जे यारन जी असां कोल लधिया पाक गली अखड़न ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर उस्मान अली
महबूब मिठे जे यारन जी असां बोल लधिया पाक गली अखड़न ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर हिन सारी दुनिया जे तख्ते दे सिद्दीक जो सानी कोन्हे को जेको अबू बकर सिद्दीक जो मुरीद हथ मथे खणे पियो न खणे हिन सारी दुनिया जे तख्ते ते सिद्दीक जो सानी कोन्हे को मिठे बदनीअ जे मस्ताने जो हुबदारन खां पुछ हाल हली अखड़न ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर उस्मान महबूब मिठे जे यारन जी असां बोल लधिया पाक गली अखड़न ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर उस्मान ओड़े ॾह भेरा डंग नाग हणे कब पेर पियो जागता खणे ओड़े ॾह भेरा डंग नाग हणे कब पेर पियो जागता खणे अबू बकर चयुसि नाग अदा आया खाज तुझो तूं खाओ भली अबू बकर चयुसि ओ नाग अदा आया खाज तुझो तूं खाओ भली अखड़न ते रखी चुमंदा आहियूं अबू बकर उमर उस्मान महबूब मिठे जे यारन जी असां बोल लधिया पाक गली चश्मन ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर उस्मान हिन सिलकन जे उकलाइण लाइ ना आयो मिस्र मुझे प्यारे उमर जे पाछे था शैतान पलीद भी भजदो मुझे प्यारे उमर जे पाछे था शैतान पलीद भी भजदो वनी हर घर के विश्वास विझे पर हिक चाला कजी कान चली ओ वनी हर घर के विश्वास विझे पर हिक चाला कजी कान चली अखड़न ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर उस्मान महबूब मिठे जे यारन जी असां बोल लधिया उस्मान रखूं 9 लख नाला पर उस्मान गनी अदा बी शया सुभान अल्लाह थोड़ो मथे खणी सुभान अल्लाह जो उस्मान रखूं 9 लख नाला पर उस्मान गनी अदा बी शया छो जो कुरान लिखी जंहिं शाया कयो अहिड़ी मंज़िल ॿिए खे कान
मिली है कुरान लिखी जह शाया कयो मंज़िल देखे कान मिली अखड़न ते रखी असां चुमदा आहियूं अबू फकर उमर उस्मान अली महबूब मिठे जे यारन जी असां गोल लधी या पाक गली मिठे मीर मुहम्मद जनवागे जेको कोई तो अग में आ मिठे मीर मुहम्मद जनवागे जेको कोई तो अग में आ हैदर भी पछाड़िए में आयो हैदर भी पछाड़िए में आयो पर अगवाणन जो आवाली वली हैदर भी पछाड़िए में आयो पर अगवाणन जो आवाली वली अखड़न ते रखी की असां चुमदा हो अब बकर उमर उस्मान अली अली अहले सुन्नत जो अली हसन हुसैन जो बापू जाओ यार अली मुश्किल कुशा अली अहले सुन्नत जो बापू अली हसन हुसैन जो बापू अली पंजतन गुलन मां एक गुलवा अली पंजतन गुलन मां एक गुलवा अली पाक आहे सभन जी साम झली मौला अली दा साहबन सां ठहियल पे मलंग छोकाड़ियो तो वधी चले शुश असां संदन सखी दरवाज़े ते पाण ऐं पहजन बचन खे पालियो असां संदन सखी दरवाज़े ते पाण ऐं पहजन बचन खे पालियो हिक मान मगर हिय खलक सजी हिक मान मगर हिय खलक सजी मुझे प्यारन जी यादर ते पली हिक मान मगर हिय खलक सजी मुझे प्यारन जी यादर ते पली अखड़न ते रखी असां चुमदायो अब बकर उमर उस्मान मिठे मीर मुहम्मद जे गुलामन जो गुलाम फकीर गुलाम नबी है मैसर है मिठे मीर मुहम्मद जे गुलामन जो गुलाम फकीर गुलाम नबी सिरमाल सहाबन ता सदके ये आशिक सच्चा हाजा जो का मलंग सच्चा है चवे तो त सिरमाल सहाबन ता सदके ठाहे शेरन हण बी ड्राड़ टली है सिरमाल सहाबन ता सदके ठाहे शेरन हण बी ड्राड़ टली महबूब मिठे जे यारन जी असा बोल दिया पाक गली अखड़न ते रखी असा चुमदायो अबू बकर उमर उस्मान अली
उस्मान अली उस्मान अली अल्लाह जल जलालहु मन वाला साईं पता है जे ना मां न थो ॻाल्हाए सघां इंशाअल्लाह ताला वरी हयाती रही त पोइ कॾहिं गुलामी ॾींदासीं अल्लाह इन्हीअ भलारे महीने जो अदब कजो एहतराम कजो 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 जीअं एहतराम ईअं कयो जीअं महबूब जे असहाबन एहतराम करे ॾेखारियो राति जो जागजो तरावी नमाज़ पढ़जो मतां 2 रकातनि खां पोइ चेल चिली करे मोटी अचो ॻाल्हायो थोरो छो त आहे डाल्टा जो दौर न ॿियो आहे चांहि जो ज़मानो अल्लाह मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम वरी अलैहि छा हयाती खबर ना है ते इंजड़ रमजान शरीफ नसीब थे या न थे हे भी भागन ते आला नसीब कंदो 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 लतीफ साईं फरमायो त हे ॾिठो सभ विसार अण ॾिठे खे याद कर जीअं कुंभर मारे मिट्टीअ खे तूं तीअं मन खे मार सोई इहो ॿार जेको कम अचे कबर में मरी वेंदासीं त नालो निशान ख़तम थी वेंदो फिराणो बि हुयो हिते जान छॾी वियो आहे महीनो 2 महीना सो ॿियो मुला कावड़ा था मतिलबु छाजो टीहो छाजो चालीहो कुझु कोन अथव जो था क़बरुनि ते वञो खला थई बणा गला अहिड़नि जे चवण ते न लॻिजो पंहिंजे अबे अम्मा जे क़बर ते वञो जो ॻाल्हायो थोरो ॻाल्हायो छो त तव्हांखे जा बि शइ मुंझ में अचे तव्हां हाफ़िज़ क़ुरान सां लह विचड़ में अचो हे साईं हाफ़िज़ तौफ़ीक़ अहमद हिते अथव न साईं फ़क़ीर ज़ीशान साईं प्यारे स्टेशन जी सूंह सादड़ी तबियत जो अथव बेहतरीन सुठो इंसान अथव तव्हांखे हर मसइले में मुंझ ते तव्हां दस्तगीर जे मुरीदनि खां पुछा कयो हेॾे होॾे न वञो जेकॾहिं तव्हांखे उलमाए अहले सुन्नत मुतमइन न करे पोइ जाॾे वणे काॾे मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का गुलाम हो हाणे साईं अची विया न अरे मां चलो मां जाननी छलाया हिननि मां अड़जी वियासीं ॿियो छा अल्लाह जे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम हो अल मक़सद त भलारन सां भलाई रब जी थींदी आहे इंशाअल्लाह ताला साईं हेॾे ईंदा स्टेज ते जलवे अफ़रोज़ थींदा चेहरे जा दीदार कंदासीं थोरो हेॾे मां गुनहगार खे ॾिसो त मां तव्हां आशिकनि खे ॾिसां जॾहिं विसाल वारो टाइम अचे वेंदो त पोइ अमल कटिजी वेंदा छो त दफ़्तर मेरो थी वेंदो गुनाह जे मथां गुनाह जे मथां गुनाह बेटा इहो फरमायो त मुंहिंजी कल्ब जा कपड़ा हेॾे ख़्याल नथा कयो लतीफ़ साईं फरमायो त मुंहिंजे कल्ब जा कपड़ा मेरा ही मेरा धुआर मन धोबीअ खां साजन सवेरा मुंह मदीअ जा मेरा पथरा न कजाए पिड़ में पथरा न कजाए पिड़ में बेहतर इहो थी त सुठो थी दुनिया जे तख़्ते ते हल 50-60 साल उमिरि आहे सो बि मोबाइल निकिती आहे नौजवान जी ज़िंदगी मोबाइल फुरे वई नौजवान खे न अबू थो वणे न अमड़ थी वणे न भेण थी वणे न बचा था वञनि सॼी राति नौजवान रोडनि ते धिका वेठा था जलनि नेट जो पैकेज कराए ॾियो अबे वटि पैसा कोन्हनि खे पुट पैकेज थो करे जे अबो नथो कराए ॾे त पैसा विढ़े थो
अञा बि जेकॾहिं नथो पजे त पाण खे वञी ख़ुदकशी में थो विझे माइट परेशान थी विया जन ताते पाले वॾो कयो अॼोको औलाद मोकिलाए चुको आहे सिर्फ़ ॾोह तुंहिंजो वाजो तूं दीन इस्लाम खां परे थी वञे जे तूं अल्लाह जे महबूब जे दीन खे चुंबड़ी पवेंदी ॾुखिया ॾींहं न ॾिसे वरी बि वारो थई टाइम वियो न थई पोइ मरण खां पोइ त कुझु कोन थींदो न लतीफ़ साईं फरमायो त कॾहिं तख़्त ताबीने कॾहिं उघाड़ो पेर कॾहिं ताज मथे ते कॾहिं मिटीअ जो ढेर हित रहणो नाहे घेर हर को राही रण जो पोइ इन घड़ीअ में वारो करगीचीअ में गारो करे पंहिंजे हक़ीक़ी मालिक खे परछाए तव्हां सभिनी खां वधीक परेशान मां वारो खलीफ़ो आहे छो त चवे पियो ताले मूंखे वारो मिलंदो मां तॾहिं बि बस संगत खे बि वारो ॿीहर ॾियारियां पर हबीब जा आशिक़ो ग़ुलामो अल्लाह जे घरनि खे आबाद कजो नौजवान तबिके खे अर्ज़ु आहे त 24 कलाकनि में हिकिड़ो कलाक पंहिंजे अबे अमा खे ॾे मोबाइल खे थोरो साइड ते कर घर वेठे हज कमाए हुज़ूर फरमायो त जे पुनल पीउ जे चेहरे खे ॾिठो जंहिंजी जलमा जे सूरत खे ॾिठो भली अबो गुनहगारा बदकारा तुंहिंजी मुंहिंजी अमा भली सॼो ॾींहुं छेड़ा में ॾींदी वते पर तोखे तिन माउ ॼणियो आहे तोखे पंहिंजे ज़िंदगीअ जो सूंह बणाई जॾहिं तूं कुझु कोन हुई 9 महीना तोखे जीजल माउ पेट में रखियो तुंहिंजा सूर पए सठी तकलीफ़ूं आयूं हाव कचो पए थियो वरी जॾहिं तूं असां ॼावासीं त 2 साल जीजल अमड़ तोखे मूंखे थंज प्यारी आहे वरी 2 सालनि खां पोइ सॼी ज़िंदगी अबे अमड़ दिल में जाइ औलाद खे ॾिनी सभु बचड़े वारा जो सभिनी खे ख़बर आहे न अॼु उहे पोइ उमिरि में हटी विया त तूं उन्हनि खे विसारे वेठे ख़बरदार भली तूं मौलवी हुज भली तूं कारी हुज भली तूं बैतुल्लाह में वञी नमाज़ पढ़ जे बाबू नाराज़ त रब नाराज़ पंहिंजे पुनल पीउ खे राज़ी कर ज़िंदगीअ में उनखे ख़ुशि कर गोॾ वठी ॾे पोतड़ो वठी ॾे फल फ्रूट वठी ॾे मरण खां पोइ छाजा थोरे 3 करे ज़िंदगीअ में ज़िंदगीअ में उनखे सुख ॾे हाल हयात आहिनि त पीउ पुट वीचारो कचहरी नथो करे बाबो वीचारो दरवाज़े खां ईंदे वेंदे सिकी लदे के ॾिसे थो दिल खे मां पढ़ाए मौलवी कयो आहे वॾो दुनिया में मशहूर थी वियो मोटियो आहे त ज़ाल जे हवाले पुटनि जे हवाले उहो कुराड़ो उते पियो थो चीके यादि कजांइ इहो वारो तुंहिंजो बि ईंदो जहिड़ी करणी हूंदी आहे तहिड़ी भरणी हूंदी आहे पर जेकॾहिं तूं पंहिंजे पुनल पीउ जे चेहरे ॾांहुं निहार अमा ॾांहुं निहार रुगो खुश थी रुगो थोरो मुर्ग दिल में इहो चओ त मां नंढड़ो हुयुसि हिननि मूंखे कुल्हे ते खणी चकर ॾियारिया तव्हां कॾहिं सुभाणे अल्लाह चओ इन्हनि वॾा कशाला काढिया जीजल अमड़ जा उजागा तूं यादि कर राति जो सियारो हुजे उन्हारो हुजे बचड़ो केतिरा भेरा उथंदो आहे पेशाब कंदो आहे इहा वाहिद काइनात में अमड़ हस्ती आहे जेका बार बार खे धुवारे थी पाण पेशाब वारे हंध ते सुम्ही करे पुट थे पाक पलंग ते सुभारे थी इन्हें लाड़ो कर इन रमज़ान महीने में पंहिंजे पुनल पीउ जी पारत हुजे अमड़ जी पारत हुजे अञा वधीक पारत भेण न्याणी जो करे छॾिया इहे न्याणियूं निमाणियूं भाइरनि जी मिल्कत में अखियूं कोन विझंदियूं आहिनि इहे सिर वक़्त घर जो गैर घुरंदियूं आहिनि मौला जिते मुंहिंजो भाउ हुजे उनखे उते सलामत रखजांइ कॾहिं देखभाल उन्हनि जी कर रुगो पंहिंजे पुटनि जे हवाले न थी वञे ही बि मिल्कियत पुटनि जे हवाले ही बि पुटनि जे हवाले खबरदार कन खोले ॿुधजांइ जेके तुंहिंजा असांजा औलाद बचड़ा आहिनि मरण खां पोइ 2-3 ॻोड़ा ॻाड़े ख़तम करे छॾींदा दरड़े ते मानी कंदा
या न्याणी निमाणी उवाए जो हर पलक हर घड़ी हर मिंट मिंट में अबे के याद कंदी आहे पुत्र की जा कुल्हे कांदी थियन था कि जा न था थियन बेटा यो फरमायो त हाय हारी होया मुझो कदर में बिच गिरियो पर भी वयम निकरी तरवनी खारियास पोचन काण मुयास से कुल्हे कांधी न थिया अल्लाह सही जमात की हाजिरी कबूल फरमाए खुदा तमा के खुश रखे आबाद रखे यार जिंदा सोबत बाकी वमा अलैना इल्लल